जी ज़िला इंतज़ामिया थरपारकर कोल एरिया में कम कंदड़ मुख़्तलिफ़ कंपनियन पारा हिकड़े पासे स्पोर्ट्स ग्राउंड मिठी ते 2 रोज़ा थर बदलींदो पाकिस्तान जे उनवान हेठ थर रंग फेस्टिवल जारी है, उन जूं तकरीबूं जारी आहिनि। त ॿिए पासे थर कोल एरिया जा जेके मुतासिरीन आहिनि, स्पेशली गोड़ाणू डैम ऐं ॿिया जेके कोल एरिया आहिनि, उन्हनि जे मुतासिरीन पारां वॾो एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज में शरीक मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जा अॻवान शरीक आहिनि, औरतूं ऐं ॿारड़ा वॾे अंग में शरीक आहिनि। पुलिस जा जेको आहे उहो अटाला बीहारे करे असांखे जेको आहे प्रेशराइज़ कयो वियो ऐं असांखे जेको आहे FIR कटण जूं बि धमकियूं ॾिनियूं, पर असां उन्हनि खे इहो वाज़े पैगाम ॾिनो आहे त असांजो पुरअमन एहतजाज आहे। असां इन खां अॻु में बि जेको आहे पंहिंजो पुरअमन एहतजाज कयो आहे ऐं 636 ॾींहुं प्रेस क्लब ते जेको आहे उहो असां एहतजाज कयो। उन में असां कॾहिं बि जेको आहे उहो मज़ाहिमत न कई आहे। अॼु जो जेको हीउ पुरअमन एहतजाज आहे, इहो इन्हनि असांजे चूंडियल नुमाइंदनि जे लाइ जेको आहे उहो हिकिड़ो पैगाम आहे त तव्हां जेके इलेक्शन जे टाइम ते असां सां वाइदा करे आया, उहे वाइदा किथे आहिनि, उहे वाइदा वफ़ा छो नथा थियनि। थर जी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ चयो थो वञे या थर बदिलींदो पाकिस्तान, पर हा उहो थर बदिलींदो पाकिस्तान, पर थर जी जेका आहे उहा तक़दीर कॾहिं बदिलंदी। अॼु 2016 खां जेको आहे असां सरापा एहतजाज आहिनि। 4 सालनि में जॾहिं थर जी तक़दीर जेको आहे थर जे आम माण्हू जी लाइफ जेको आहे उहो तव्हां बदिलाए न सघिया आहियो, त पोइ पाकिस्तान थर खे कीअं बदिलाईंदो या थर जेको आहे उहो कहिड़े तरीक़े सां ऐं कहिड़े रुख में बदिलजे पियो। 4 साल थिया आहिनि असीं तो प्रेस क्लब में असीं बैठा आहियूं। असांजो ॿार बचो प्रेसन में जलील थिए कयो, असांजो हक़ ॾियो। वञण जो हक़ कोन मिलियो आहे। 4 साल जो हक़ ॾियो। अॼु मेले में कीअं आया आहियो? असीं बुख हड़ताल आया आहियूं। असांजा ॿार बचा रोडनि जे पाणी खारो थिए पियो, तड़ा तर्त कुल ज़ख़ीरा खारा थिए गया। माण्हू जेके आहिनि ललपलाण पिया कनि, हज़ार ऐं माल थो वञे बैराजी इलाइक़नि में, उहे माण्हू परेशान आहिनि रोडनि ते ऐं हीअ मेला था लॻाइनि। हेतिरो पैसो खणे थरनि खे जेका आहिनि आलमी मंडी ठाहे जेको आहे उहो विकियो थो वञे। असीं इन अमल जा जेके आहिनि उहे मुखालिफ़ कयूं था, पुरज़ोर अपील था कयूं त ख़ुदारा ही कोयले जा वारिस आहिनि, ही कोयले जा मुखालिफ़ न आहिनि, कोयलो तरक़ी जा मुखालिफ़ न आहिनि। ही इन्हनि ई साॻियुनि मेलनि में वेहण था चाहिनि, ही कोयले जा हिसेदार थियनि था, हिननि खे हिसेदार ठहियो। ही बुनियादी हक़ था घुरनि, हिननि जा वेरी सिंपल जेके आहिनि उहे हक़ आहिनि त ज़मीनूं असांजूं आहिनि, उहे तव्हां असांखां रॉयल्टी ते वठो। असांजो पाणी जर जो जेको मिठो खसो था, उन जे बदिले असांखे कहिड़ी शइ ॾियो था। असांजा हज़ार वण जेके सुकायो था, उन जे बदिले असांखे छा था ॾियो? असांखे दरबदर कयो था, उन जे बदिले असांखे छा था ॾियो? पार्टी जो हुकुमरान उन्हनि खे कूड़ा ॾटा ऐं वाइदा ॾेई उन्हनि खे उतारियो हो, पर अॼु बि जेको आहे वरी बि जेको आहे मैदान ते उन्हनि जो को बि मसाइलो हल न थियो आहे।